रियासत सिटी जे गर्ल्स में बॉयज़ स्कूलनि में पढ़ंदड़ ग़रीब शागिर्दनि लाइ टाउन कमेटी जी चेयरमैन सैयद नूर मोहम्मद शाह पारां 40 पखा ऐं 50 वाटर कूलर ॾिना विया। टाउन चेयरमैन जी हिदायत ते वाइस चेयरमैन टाउन कमेटी भिरियार राव, सग़ीर अहमद राजपूत, हाजी अकरम राजपूत, जनरल काउंसलर मंजूर अहमद राजपूत, फराज अहमद ॿियनि पहुची गवर्नमेंट गर्ल्स हायर सेकेंडरी कैंपस ऐं गवर्नमेंट सिंधी प्राइमरी कैंपस स्कूल में शागिर्दनि खे क्लास रूमनि में बिजली जा पंखा ऐं थधे पाणी लाइ वाटर कूलर ॾिना। इन मौक़े ते प्रिंसिपल गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल ऐं सिंधी प्राइमरी स्कूल जे हेड मास्टर तुफ़ैल अहमद जुड़े जे उस्तादनि शागिर्दनि ऐं शागिर्दियुनि पारां अहिड़े अमल खे ख़ूब सहारायो। हुन चयो त सख़्त गर्मीअ में स्कूली शागिर्दनि खे क्लास रूमनि में पखनि जी ज़रूरत हुई। शागिर्दनि खे तालीम पढ़ाइण लाइ तमामु घणी तकलीफ़ हुई। टाउन कमेटी चेयरमैन शागिर्दनि जी अहिड़ी तकलीफ़ खे ॾिसंदे बिजली जा पखा ऐं वाटर कूलर ॾेई सहूलियत फ़राहम कई हुई, जंहिंसां ग़रीब शागिर्दनि खे तालीम हासिल करण में आसानी थींदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।